माता पिता पंहिंजे ॿारनि खे दुकाननि सां जोड़ियो था, धन सां जोड़ियो था, स्कूल कॉलेज सां जोड़ियो था, आर्थिक लाभ ॾिसी करे, संसारिक लाभ। पर यादि रखो, असांखे हिन महिल ईअं लॻंदो आहे भॻवान सां जोड़णु कोई बेईमानी आहे, कोई फ़ाइदो कोन्हे। यादि रखिजो, बचपन में उन्हनि खे भॻवान सां जोड़ींदव, सत्संग सां जोड़ींदव, तॾहिं वॾा थी करे तव्हांजी बि सेवा कंदव ऐं तव्हांजे बि कमु ईंदा ऐं उन्हनि जे मन में सुठी भावना ईंदी। अगर भगवान जा न थिया तो वे इन समझो तव्हांजा भी थी सघंदा, वो तो कंहिंजा न थी सघंदा। जंहिं जीवन ॾिनो, प्राण ॾिना, सब कुछ ॾिनो, जॾहिं उन सां असां ईमानदारी न कईसीं, उन सां प्रेम न निभायोसीं, मोहब्बत न कईसीं, त हे इंसान पोइ कंहिंजो थींदो, कंहिंसां मोहब्बत निभाईंदो। इन करे त वृद्ध आश्रम खुली आहे। चओ हरे राम। त जेके असांजा माता पिता आहिनि, जंहिंजा ॿार नंढा आहिनि, जेके कंट्रोल थी था सघनि, उन्हनि खे जोड़ियो भक्तीअ सां, भगवत गीता सां जोड़ियो। जीवन भर सज्जन पुरुष ठहंदा। माताऊं भेनरूं जेके न्याणियूं तव्हांजूं ॿई कुल सुहेला कंदियूं, जेके रोज़ गीता जा 5 श्लोक बि पढ़ी वरितऊं, शुरू थी आहे, अॼु न सुभाणे उन्हनि खे सुमत अचणी आहे, ज्ञान अचणो ई आहे, सत्संग ॾे अची आहे, ओहो उन्हनि जो भलो थियणो ई आहे, उनखे कोई रोके नथो सघे। बसि दिलि सां विहारियो, उन्हनि खे सम्झायो। चओ हरे राम। और पहिरियों फर्ज अगर माता पिता न निभाईंदा तो पोइ वरी संतान मां भी उम्मीद न रखिजो त तव्हांजी संतान भी सत्संगी थे, सेवादारी ठहे, श्रवण कुमार वांगुर ठहे। वो पिता पंहिंजे पुट खे कीअं मना कंदो जेको पाण शराब पीअंदो? ॿुधायो। जेको पाण रोज़ वञी करे पीअंदो, त अगर पुट खे मना कंदो, सुभाणे पुट भी उनखे चई छॾींदो, पापा तव्हां त खुद पीअंदा आहियो, कहिड़े मुंहं सां मना कंदो उनखे? इन करे असांजा भाउर, ख़ासि कर नौजवान भाउर, ध्यानु ॾियो। पहिरियों तव्हांखे हलणो पवंदो, पहिरियों त खुद लज करणी पवंदी, शर्म करणी पवंदी कि असांजो आहार पवित्र हुजे, असांजो व्यवहार शुद्ध हुजे। इहो सभु न हूंदो त पोइ ॿारनि खे असां कहिड़ो ज्ञान ॾींदासीं? चओ हरे कृष्ण। जय श्री कृष्ण।